नाज़रीन, जामशोरे शहर जा बुनियादी मसइला हल न थिया, जंहिं करे शहरी सरापा एहतजाज बणियल आहिनि। जिदोजहद कमेटी पारां शहर जे मुख्य GM सैयद चौक वटि बुख हड़ताली कैंप क़ाइमु कई वई। रिपोर्ट कर रहियो आहे अलीमुराद चांडियो। एहतजाजी मुज़ाहिरनि, धरणनि, रैलियुनि ऐं बुख हड़तालुनि बावजूदि जामशोर शहर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि जा बुनियादी मसइला हल न थियण ते रवासी सरापा एहतजाज बणिजी विया आहिनि। जामशोरो जिदोजहद कमेटी तरफ़ां जामशोरो शहर जे मुख्य GM सैयद चौक वटि बुख हड़ताली कैंप क़ाइमु कई वई, जिते रवासियुनि एहतजाज कंदे चूंडियल नुमाइंदनि ऐं ज़िले इंतिज़ामिया ते सख़्त छो छंडिया आहिनि, जॾहिं त हद दख़लनि जे आड़ में ग़रीबनि खे बेघर करण वारे अमल जी पिणु मज़म्मत कई वई। इन मौक़े ते अॻुवाणनि आवाटी सां पंहिंजा वीचार हिन रीति वंडिया आहिनि। जामशोरे जा बुनियादी मसइला जेसिताईं हल न थींदा, जामशोरो जिदोजहद कमेटी पंहिंजी जिदोजहद पुरमन जिदोजहद जारी रखंदी। आख़िर में चूंडियल नुमाइंदनि जे घरनि जे अॻियां दाणू हणी वेंदी, पंहिंजा जाइज़ मसइला, पंहिंजा जाइज़ मुतालबा मञाए रहंदी। हीउ जामशोरो जेको दर्सगाहनि जो शहर आहे, इल्म अदब जो शहर आहे, उहो मसइलनि जे वर चढ़ियल आहे। सिंधू दरिया हितां गुज़रे थो, पर शहरी पीअण जो पाणी पैसनि ते भराइनि था। तव्हां जंहिं बि गली घिटी में वेंदो, हिते गंद जी गिलाज़त आहे, जॾहिं त हिते असांजी इंतिज़ामिया आहे, टाउन इंतिज़ामिया आहे, ज़िले इंतिज़ामिया आहे, पर उन्हनि जो किरदारु जेको आहे सो न हुजण जे बराबरि आहे। असांजो ही जामशोरो शहर दरिया जे कप ते पीअण जो पाणी जो असांजे लाइ हिन शहर खे, हिन जामशोरे खे ड्रेनेज सिस्टम ॾियो, घिटियूं पकियूं कयो, स्ट्रीट लाइटूं हणायो। उन सां गॾोगॾु असांजा जेके हिते बंदि पियल स्कूल आहिनि, उहे स्कूल खोलाए ॾियो। इहे लखें माण्हुनि जी आबादी आहे, हिते यूनिवर्सिटियूं आहिनि, पर हिते कॉलेज कोन्हे को। DC साहब वटि हितां वॾी में वॾी रैली कढी वियासीं, उन खां अलावा कमिश्नर ताईं वियासीं ऐं उन पब्लिक हेल्थ जे पंहिंजे चीफ सां, इंजीनियर सां मिलियासीं ऐं मुख़्तलिफ़ तरहनि सां असां हर ऑफिस में मेमोरेंडम पंहिंजो पेश कयो, पर अॼु ताईं जेको आहे को बि खर्तियल न आहे निकितो। उन जे करे असीं मजबूर थी वरी एहतजाज जो रुख़ अख़्तियार कयो आहे। जामशोरो जिदोजहद कमेटी पारां शहर जे बुनियादी मसइलनि जे हल लाइ क़ाइमु कयल बुख हड़ताली कैंप में सियासी, समाजी, इल्मी, अदबी ऐं मज़हबी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि शामिल थी संदन तहरीक जी भरपूर नमूने सां हिमायत जो ऐलान कयो। अलीमुराद चांडियो, आवाज़ TV, जामशोरो।